ओम शांति। अॼु जा मावक आहिनि सदा मिलन जे झूले में झूलण जो आधार। 1981 जा मावक आहिनि। सर्व जमेलन सां छुड़ाइण वारे, सर्व प्राप्ति स्वरूप ठाहिण वारे ज्ञान सागर शिव बाबा चवनि था। सर्व जमेलन सां छुड़ाइण वारा, सर्व प्राप्ति स्वरूप ठाहिण वारा ज्ञान सागर शिव बाबा चवनि था। अॼु चारों ओर जे याद में रहण वारे ॿारनि खे बाप दादा साकार ऐं आकार में सम्मुख था ॾिसनि। सम्मुख ॾिसंदे हुए याद जो रिस्पॉन्ड पदम गुणा याद प्यार ॾियनि था। अॼु बाबा असां सभिनि खे साकार ऐं आकार रूप में ॾिसंदे हुए सभिनि खे याद प्यार जो रिस्पॉन्स था ॾियनि। उन ॾींहुं बाबा चई न ॿार याद प्यार सां बि अॻियां वधंदा वेंदा आहिनि। सदा बाबा जो याद प्यार मिस न कंदा करो। रोज़ सोचता करो जॾहिं मुरली पढ़ंदा आहियो ॿुधंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि न कि मां रोज़ मुरली में याद प्यार ॾींदो आहियां। कई ॿार न सिर्फ़ु प्रश्न उत्तर पढ़ंदा, धारणा पढ़ंदा, वरदान स्लोगन पढ़ंदा, याद प्यार त मिस थी वियो न। छो जी ये प्रश्न उत्तर धारणा वरदान त चलो अव्यक्त मुरली में ईंदो आहे। साकार मुरली में ये थोड़ी हूंदो हुयो। जॾहिं साकार में बाप दादा हुया तॾहिं हीअं थोड़ी हूंदो हुयो प्रश्न। ये त पोइ निकिता आहिनि भई कंहिंखे पढ़ण जो टाइम न हुजे। लेकिन साकार मुरली पूरी ॿुधी करे पढ़ी करे जो लास्ट में याद प्यार मिलंदो आहे न, वो ज़रूरी हूंदो। कोई तन सां कोई मन सां हिकु ई मिलन जे संकल्प में हिकु ही याद में स्थित आहिनि। कोई त तन सां आहिनि मतिलबु उते वेठा हूंदा साकार में, कोई मन सां हिकु ही मिलन जे संकल्प में हिकु ही याद में स्थित आहिनि। ॾिसो असांजो ज्ञान केॾो वंडरफुल आहे। भले बाप बाबा मधुबन में ईंदा हुया, अव्यक्त में या साकार में, लेकिन त बि असां जीअं हुन समय अभ्यास कयो हूंदो कि भले ही वीडियो हले न हले साकार में असां मिली न सघूं, जे हिन ॻाल्हि खे पको करे रखियो वञे कि बुद्धि बल द्वारा ही भॻवान सां मिली सघंदा आहियूं। भले तव्हां डायमंड हॉल में अॻियां छो न वियो। बाप दादा जॾहिं ईंदा हुया त सभु सोचदा न असां अॻियां भले अॻियां वेहण वारनि जो बि अगरि मन बुद्धि एकाग्रचित न हुजे त कोई फ़ाइदो न आहे न। ऐं जेको लास्ट में वेठो आहे लेकिन हुनजो मन बुद्धि एकाग्रचित आहे, जेको पंहिंजे घर वेठो आहे मतिलबु लौकिक घर या सेंटर ते, लेकिन हुनजो मन बुद्धि एकाग्रचित आहे त उहा जीअं बाबा जे साम्हूं सम्मुख हूंदा। त बाबा चवनि था बाप दादा जे साम्हूं चाहे तन सां या मन सां, लेकिन हिकु ही संकल्प में हिकु ही याद में स्थित आहिनि। बाप दादा खज़ाना त ॾेई चुकिया आहिनि न। साकार द्वारा आकार अव्यक्त रूप द्वारा सर्व खज़ाननि जा माले ठाहे चुकिया आहिनि न बाबा। सभु खज़ाना मिली चुकिया आहिनि तव्हांखे कि अञा खपे। अञा हाणे असांखे रेडी रहणो खपे। हाणे बाबा चए बसि बटन दबायां त दबाइनि बाबा, है न, कि अञा ॿियो कुझु खपे। हाणे त साकार अव्यक्त पूरो थी वियो कि अञा सोचता असां मधुबन त वञूं। अञा हीअ बि इच्छा न रखणी खपे न। श्री अंत में असांखे कोई इच्छा न रखणी आहे। अंत में अगरि तव्हां ये बि सोचे वेठा आहियो मां अंत में मधुबन पहुची वञा त इहे बि न सोचो। छो जी अलाए असांजो अंत किथे थी वञे।
बस हाणे हिकु इहो ई संकल्प रहे कि बस जॾहिं बि बाबा स्टॉप चवनि मां आत्मा बिंदी बाबा बिंदी, त उहो अभ्यास कंदा वञो, है न। हाणे सर्व खज़ाना बि बाबा ॾेई चुकिया आहिनि, साकार द्वारा, आकार अव्यक्त द्वारा सर्व खज़ाननि जा मालिक ठही चुकिया आहियूं। जॾहिं सर्व खज़ाने जा मालिक ठही विया आहियो त बाक़ी छा रहियो? कुझु रहियो अञा? बाप दादा त सिर्फ़ु मालिकनि खे मालिकम सलाम करणा आहिनि। बाबा चवनि था मां ॿारनि खे ज्ञान न ॾियणु आयो, हाणे सिर्फ़ु बाबा जे खज़ाननि जा जेका मालिक आहिनि न, उन्हनि मालिकनि खे मालिकम सलाम करणा आहिनि। बाबा त सागर आहिनि, लेकिन सागर मां कंहिं छा वरितो, मतलब बाबा वटि जो भी आहे उहो सभु कुझु बाबा सभिनि खे ॾेई चुकिया आहिनि। जेतिरो पंहिंजो ठातो बस स्टॉप। त बाबा हाणे मालिकम सलाम करणा आहिनि। ॾिसण में त मास्टर ठही विया आहियो, बाक़ी छा रहियो? ॿुधण जो हिसाब कढो, ॿुधाइण वारे जो बि हिसाब कढो। अथा ॿुधी बि वरितो, अथा ॿुधाए बि वरितो। ॿुधंदे ॿुधाइण वारा बि ठही, ॿुधंदे ॿुधाइण वारा बि ठही विया आहियो न। सो बाबा कीअं था चवनि, हाणे तव्हां तृप्त थी विया आहियो। कल्ह बाबा चई न, हिन खां पहिरियों जेकी मुरली हुई हुनमें बाबा चयो न कि हाणे त सभु ज्ञान स्वरूप ठही वियो। भगत जंहिंजे लाइ अञा प्यासा आहिनि, तव्हांखे उहो मिली वियो न। पूरो ज्ञान सम्झ में अची वियो, मतिलबु बाबा खे पूरी रीति पहचाने, बाबा खे पंहिंजो मञी करे हली वरितो। मतिलबु जो पाइणो हुयो उहो पाए वरितो। भक्ति जी प्यास जेकी हूंदी आहे, माण्हू भक्तनि खे प्यास हूंदी आहे न कि भॻवान सां मिलूं, उहो त हिकु सेकेंड जे दर्शन जे लाइ प्यासी हूंदी आहे। लेकिन असां बि भक्ति कई, असां शायदि ज्ञान जा प्यासा हूंदा हुआसीं, तॾहिं त असांखे ज्ञान मिलियो। त हाणे तृप्त थी वियो, ॿुधी करे ॿुधाइण वारा बि थी विया। त ॿुधाइण वारनि खे छा ॿुधणो आहे? हाणे हर हिकु ज्ञान ॿुधाइण लाइ रेडी आहियो न। उन ॾींहुं बाबा चई न, माताउनि खे हाणे तयारु करो। त हीअं न सोचो हाणे कंहिंखे ज्ञान ॾियणो आहे, किथे तव्हांखे चांस मिले त सोचंदव छा दीदी खे सॾु करो कि तव्हां बि ॾेई सघंदा आहियो, कि अञा ताईं सोचंदा आहियो दीदी खे सॾु करो त ज्ञान ॾे। हाणे दशहरो नवरात्रि आई, हर देवी जो मतिलबु छा आहे? दशहरो ईंदो, दिवाली ईंदी, त ईअं ई दुनिया वारे माण्हुनि वांगुरु मल्हाईंदव कि उन्हनि खे थोरो ॿुधाईंदव कि इहे दशहरे में 10 मुंहं जो मतिलबु छा आहे, असली दशहरो कीअं मल्हाइबो आहे, असली नवरात्रा कीअं मल्हाइबा आहिनि, असली दिवाली कीअं मल्हाइबी आहे। भले तव्हां उन्हनि खे ॿुधायो न, उहो ॿुधण लाइ अगरि तयारु न आहिनि, लेकिन तव्हांखे अगरि चांस मिले त तव्हां तयारु आहियो। त ॿुधाइण वारा छा ॿुधणो आहे अञा तव्हांखे? तव्हां माण्हुनि जो गीत आहे न, अनुभव जो गीत ॻाईंदा आहियो। पाइणो हुयो जो पाए वरितो, हाणे कमु छा बाक़ी रहियो? ये गीत कंहिंजो आहे? ब्रह्मा बाबा जो आहे, व ब्राह्मणनि जो बि आहे। ये गीत कंहिंजो आहे? ब्रह्मा बाबा जो आहे या ब्राह्मणनि जो बि आहे? यही गीत आहे न तव्हांजो। त बाप बि पुछंदा आहिनि कमु छा बाक़ी रहियो हाणे? अञा ताईं असां हिन धरती ते छो आहियूं? जॾहिं बाबा सां ज्ञान बि पूरो वठी वरितो,
जो स्थिति ठहिणी हुई वो ठही वई। त हाणे बाक़ी अञा छो वेठा आहियूं हिते। बाप तव्हां में समाए वियो, तव्हां बाप में समाइजी वियो। जॾहिं समाए विया त बाक़ी छा रहिजी वियो। समाए विया आहियो न, या समायो था, छा चईंदव? समाए विया आहियो या अञा समायो था। नदी ऐं सागर जो मेलो त थी वियो न। मतिलबु असां ज्ञान जी नदी, वैसे नदियूं बि सागर में समाइजी वेंदियूं आहिनि न। त हिते आहे मतिलबु समान ठहिणु, समाइजी वञणु मतिलबु समान ठहिणु। त नदी ऐं सागर जो मेलो त आहे ई न। समान अर्थात मिलन मनाए, ॿिन्हिनि जो मिलन थी वञे, आत्मा परमात्मा जो परफेक्ट मिलन थी वञे। त मिलन त मनाए वरितो। सागर गंगा सां अलॻि न आहे, गंगा सागर सां अलॻि न आहे। गंगा सागर जो अविनाशी मेलो आहे न। समाए वियो अर्थात समान ठही वियो। बाप जीअं संकल्प, जीअं ॾिसो तव्हां कंहिं चीज़ खे, कोई ॻाल्हि खे ॾिसंदा आहियो त तव्हांखे हाणे संकल्प कीअं हलंदा आहिनि? बाबा जहिड़ा हलंदा आहिनि या अञा ताईं दुनियावी संकल्प हलंदा आहिनि? उन ॻाल्हि जे लाइ छा श्रीमत माण्हुनि खे ॾींदा आहियो? बाबा जहिड़ी ॾींदा आहियो या दुनिया वारे माण्हुनि जी ॾींदा आहियो? कोई बि ॻाल्हि हुजे त हुन में संस्कार कहिड़ा हूंदा आहिनि? असां बाबा जहिड़ा हूंदा आहिनि या दुनिया वारे जहिड़ा हूंदा आहिनि? त ईअं चेक करो। समान ठहिणु मतिलबु कि ॾिसे, जीअं शिव बाबा बि साकार में हुया, ब्रह्मा बाबा जे समय साकार में। त शिव बाबा त कॾहिं बि दुनिया में ब्रह्मा बाबा जे शरीर में अची वेंदा हुया। त शिव बाबा हर चीज़ खे ॾिसंदा बि हूंदा, है न? प्रकृति खे, मनुष्य आत्माउनि खे। सम्झो तव्हांजो कोई ॿारु आहे जो पढ़े नथो, है न? तव्हां हुनखे ॾिसी करे छा सोचंदा आहियो? सोचो अगरि शिव बाबा तव्हां में अची वञनि ऐं शिव बाबा हुन आत्मा खे ॾिसनि, मतिलबु उहा आत्मा शिव बाबा जे साम्हूं अचे, त शिव बाबा खे छा संकल्प हलंदो हुनजे लाइ? उहो पढ़े नथो। शिव बाबा त चईंदो ॿियो ई सुठो। लेकिन शिव बाबा पोइ साथ साथ इहे बि चईंदा आहिनि कि अगरि ये ज्ञान में न हले त इन जे लाइ ये पढ़ाई लिखाई ज़रूरी आहे, कम से कम। वैसे ज्ञान में हलण जे लाइ बि बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, हर हिक जी नब्ज़ ॾिसी करे मां सोचंदो आहियां, सभिनि खे राय ॾींदो आहियां कि तव्हां पढ़ो या न पढ़ो। त सोचो अगरि तव्हांजो ॿारु पढ़े नथो ऐं शिव बाबा तव्हां में अची विया, त शिव बाबा हुन ॿार खे कीअं ॾिसंदा? उनखे डांटदा, उनखे मारदा, ईअं टेंशन कंदा कि अरे मुंहिंजो ॿारु ये पढ़े नथो? ईअं टेंशन कंदा शिव बाबा जीअं तव्हां कंदा आहियो? अगरि तव्हां कंदा आहियो, न कंदा आहियो त तव्हांखे पतो, है न? त हीअं असां समान थिया आहियूं। सम्झो अगरि तव्हांजे घर में कोई बीमार आहे या कोई बि तकलीफ़ आहे, उनखे उन तकलीफ़ खे ॿुधंदे हुए, हुन समय खे ॾिसंदे हुए तव्हां सोचो कि शिव बाबा हिन ॻाल्हि में छा सोचंदा? सम्झो कोई बीमार आहे त माण्हू, अगरि नज़दीकी बीमार हूंदा आहिनि त माण्हू टेंशन कंदा आहिनि न, सॼो ॾींहुं उहे ई ॻाल्हियूं घुमंदियूं आहिनि। ऐं कोई हॉस्पिटल में हुजे त पोइ जेसि ताईं हेॾा या होॾा न थिए त पूरो ख़ानदान वारा डिस्टर्ब थी वेंदा आहिनि, है न? हिकु बि फैमिली मेंबर वारो अगरि कोई काॾे हॉस्पिटल पहुची वियो आहे बीमार,
त ठीक थिए या हेॾे या होॾे वञे तेसि ताईं त सभिनि जे संकल्प में रहंदो न। लेकिन शिव बाबा छा चईंदा, तव्हां त उहा सोचता करो, मन में ओड़ा संकल्प लाहींदा करो कि शिव बाबा अगरि हिते हुजनि हा त उहो छा सोचना शिव बाबा त ॿियो ई चईंदा आहिनि, सुठो आहे हिननि जो हिसाब किताब चुकतो थो थिए, हिननि खे सकाश ॾियो ताकी जल्दी हिसाब किताब चुकतो थी वञे, टेंशन करण जे बजाय इहे संकल्प करो। शिव बाबा त इहे ई मत ॾिनी अथई न, त उन अनुसार असांजा संस्कार मौज थी वञनि हा सकाश ॾियण जा। त ईअं बाप समान ठहिणु मतिलबु कि हर जीवन में श्री बाबा जो ज्ञान त गृहस्थियुनि जे लाइ ई आहे। तव्हांजी घर गृहस्थी में ई जो प्रॉब्लम तकलीफ़ जो दुख परेशानी आहे उन जे लाइ त ज्ञान आहे, उन्हनि जे लाइ उन्हनि परिस्थितियुनि जे लाइ ई बाबा उत्तर ॾींदा आहिनि असांखे मुरली में। त तव्हांखे त ॿियो ई सहज आहे। सेंटर वारी दीदियुनि त शादी न कई आहे, लेकिन उते बि हिकु अलॻि गृहस्थी हलंदी आहे अलौकिक न। शिव बाबा ब्रह्मा माँ बाप ऐं हुते बि त गृहस्थी आहे न भई, भले ई दीदियूं आहिनि भाई आहिनि, लेकिन संस्कार त अञा परिवर्तन न थिया आहिनि न। त हुते बि ॻाल्हियूं हलंदियूं हूंदियूं, लेकिन सभु शिव बाबा जी ॻाल्हियुनि खे सम्झी करे हलंदो आहे भई। सेंटर ते बि हलंदा आहिनि, ईअं थोरी सेंटर ते पहुची आहे त संपन्न थी विया, सभु दैवी गुण संपन्न थी विया न। हुते बि इहे ई ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, तव्हांजे हिते बि ॻाल्हियूं हलंदियूं हूंदियूं, ससु छा नूंहं छा, ॾेराणी वेराणी, बीमारी। सेंटर ते कोई बीमार न थींदो, हुते बि थींदो आहे, पर हुते कोई बीमार थिए त कमु रुकंदो आहे, कोई सॼो ॾींहुं हुन टेंशन में रहंदो आहे, कोई शरीर छॾे त सुबुह शरीर छॾे हुनखे दिलाए करे हुनजे शरीर खे भोग लॻाए हलो कम में सेवा में, केॾो हल्कोपन रहंदो आहे, है न। छोकी साथ में रहंदा त अटैचमेंट भी थी सकदो आहे, लेकिन न उन रीति अटैचमेंट न रखंदा आहिनि। कई रखी भी वठंदा आहिनि, जेके बाबा चईंदा आहिनि सोने जी जंजीर। त हिते असांखे शिव बाबा जो ज्ञान पूरो धारण करे शिव बाबा समान ठहिणु मतिलबु ओड़ा ई संकल्प उन सिचुएशन अनुसार छा बाबा जी मत मिली आहे, कीअं असांखे उन समय ओड़ो कर्म करिणो आहे, उहो इमर्ज रूप में रहे, तॾहिं सम्झो कि मां बाप समान ठही आहियां। त समान ठहिण वारनि खे बाप दादा भी स्नेह जी मुबारक था ॾियनि। समान ठहिण वारनि खे बाप दादा भी स्नेह जी मुबारक था ॾियनि, है न। त जेतिरो पर्सेंट भी असां बाप समान ठहिया आहियूं त बाबा जी मुबारक भी एक्सेप्ट करो। चेक कजो अॼु मां केतिरो समान बाप ठही आहियां, मतलब उन हिसाब सां मुंहिंजो संकल्प बोल कर्म आहिनि। इन बारी बाप दादा सिर्फ़ु ॾिसण आया आहिनि, मालिकनि जी आज्ञा मञी करे बाबा मिलण आया आहिनि। त बाबा श्री हाणे ज्ञान जा मालिक भी थी वियो। मालिक मतिलबु हाणे जीअं बाबा पहिरियों असांखे त ज्ञान न हुयो, हाणे बाबा असांखे सभु कुझु सेखारियो अथई कयो अथई, त उन रीति असां जीवन में धारणा करे हलूं था, त मतिलबु ज्ञान खे पंहिंजो ठातो न, त मतिलबु ज्ञान जा मालिक थी विया न। जेतिरा भी ज्ञान रत्न तव्हां धारण कया आहिनि, तव्हां ॿियनि खे ॿुधायो त केॾी अथॉरिटी सां ॿुधाईंदा, त मालिकनि जी आज्ञा मञी करे मिलण आयो आहे। मालिकनि खे ना न करे सघंदा आहिनि न बाबा। त जी हाज़िर जो पाठ पढ़ी करे हाज़िर थी विया बाबा। जी हाज़िर जो पाठ पक्को करे बाबा हाज़िर थी विया। ईअं ई तव्हां भी तत्व, ईअं ई तव्हां भी सदा तत्व, सदा ही बाबा जे अॻियां हाज़िर रहो।
कोई भी सेवा, कोई भी कम, चाहे मनसा, चाहे वाचसा, चाहे कर्मणा सा, चाहे मनसा, चाहे वाचसा, चाहे कर्मणा सा, कोई भी सेवा में सदा हाजिर। बाप दादा आदि काल से तत्वम जो वरदान ही दींदा है ना, रोज खुद के वरदान दो, संकल्प करो, इन वरदान की तो रोज स्मृति में लाए। तत्वम जी वरदान, तत्वम जी वरदान। बाप दादा आदि काल से कि माँ निराकार रूप में भी बाप समान आया, साकार रूप में भी ब्रह्मा बाप समान आया। ये तत्वम जो वरदान सदा ही पाणवट रखो। संकल्प और स्वरूप बिनीन में तत्वम जो वरदानी आयो ना, संकल्प में भी और स्वरूप में भी, धर्म और कर्म बिनीन में तत्वम जे वरदानी आयो ना, ये वरदानी सदा समीप और समान जे अनुभवी होंदा है। ये जेका वरदानी होना है ना, एड़ा तत्वम जा वरदानी, वो बाबा जी समीप और समान होना है। बाप दादा एड़े समीप समान ॿारनि के ॾिसी हर्षित भी थी। अमृत वेले खां वठी करे ॾींहं जी समाप्ति समय ताईं हिकु शब्द धर्म अर्थात धारणा कर्म में लायो त सदा मिलन जे झूले में झूलदा रहंदा। सॼे ॾींहं में धर्म और कर्म में अमृत वेले खां वठी करे ॾींहं जी समाप्ति ताईं सिर्फ हिकु शब्द धर्म और कर्म में लायो, मतलब तत्वम जो, तो सदा ही तव्हां बाबा सां मिलन मनाईंदा रहंदा, झूलदा रहंदा। जे मिलन जे झूले में प्रकृति और माया ॿई ही तव्हांखे झूले में झुलाइण वारा दासी ठही वेंदा। असां बाबा सां मिलन मनाईंदासीं और असांखे झूलो के ॾींदा, प्रकृति और माया। प्रकृति और माया ॿई ही असांखे झूले में झुलाइण वारा दासी थी वेंदा। सर्व खजाने तव्हांजे इन श्रेष्ठ झूले जो श्रृंगार थी वेंदा। सर्व खजाना जेका भी असांखे प्राप्त आहिनि उहे असांजे इन झूले जो श्रृंगार थी वेंदा। शक्तियुनि के गुणनि के महिनत सां धारण न करिणो आहे, लेकिन ये स्वयं तव्हांजो श्रृंगार ठही तव्हांजे साम्हूं स्वतः ईअं मिलन जो झूलो जंहिंमें बाप ऐं तव्हां समान अर्थात समाया हुआ आहे। त इहे असां इहे जेकी बि गुण शक्तियुनि खे धारण करण में महिनत न लॻंदी असांखे, लेकिन असां इहे तत्वम जो वरदान प्रैक्टिकल में लाईंदासीं न, त प्रकृति और माया त असांजी दासी ठही झूलो लाईंदी, ऐं इहे गुणनि ऐं शक्तियुनि जो श्रृंगार ये असांखे महिनत सां धारण न करिणो पवंदो। ये स्वयं असांजो श्रृंगार ठही तव्हांखे समान स्वतः बाबा जी ठाहे छॾंदी। अहिड़े मिलन जो झूलो जंहिंमें बाप ऐं तव्हां हूंदव समान अर्थात समायल हूंदा। अहिड़े झूले में सदा झूलण जो आधार छा आहे? जंहिं झूले खे माया ऐं प्रकृति हिलाए, जंहिंजो श्रृंगार गुणनि ऐं शक्तियुनि सां थियल हुजे, उन झूले में झूलण जो आधार छा आहे? हिकु शब्द बाप समान। तत्वम जो वरदान रोज़ तिलक लॻायो कि मां तत्वम जे वरदानी आहियां। समान न त समाए बि न सघो। अगरि सामनो न ईंदो त संग में खे गवाए छॾियो।
श्री संगम युग आए ही नदी सागर के समान जो मेलो समायण जो मेलो। संगम युग छाए नदी और सागर के समायण जो मेलो अर्थात समायण मिलन मनाए त समायण ईंदो आहे। बाबा प्रश्न पूछो समायण ईंदो आहे। मेलो न मल्हाईंदा आहियो त छा कंदा आहियो? झमेलो कंदा आहियो। अगर मेलो न कंदा आहियो त छा कंदा आहियो? झमेलो कंदा आहियो। त या आहे झमेलो या आहे मेलो। या त झमेलो आहे या मेलो। अगर बाबा सां मिलन न मल्हाईंदा आहियो त बाप समान न ठहींदव त माया जो सामनो न करे सघंदव त झमेले में फसी वेंदव। ॿार चईंदा आहिनि अकेलो आहियां। कई ॿार न बाबा खे चईंदा आहिनि बाबा मां अकेलो आहियां। लेकिन बाप चईंदा आहिनि अकेलो थियणो ई न आहे। जंहिंखे अकेलो चईंदा आहियो उन में बि साथ आहे। ईअं असां चऊं था कि मां अकेलो आहियां। सम्झो कोई या त ज्ञान में अकेला आहियो गृहस्थी में त ये न सम्झो कि मां अकेलो आहियां। लेकिन बाबा त आहे न तव्हां सां गॾु। जंहिंखे अकेलो चईंदा आहियो उन में बि साथ आहे। संगम युग आए ही कंबाइन रहण जो। बाप सां त अकेला न थी सघंदव। सदा जे साथी सदा जे साथी आहियो न। बाक़ी नंढा नंढा ॿार झमेले में फसी वेंदा आहिनि। जेका ये ॻाल्हि सम्झंदा न आहिनि संगम युग आहे ही साथी सां साथ रहण जो कंबाइन रहण जो युग। जेका ये ॻाल्हि न सम्झंदा आहिनि उहो ॿार झमेले में फसी वेंदा आहिनि। ऐं झमेला बि अनेक आहिनि हिकु न आहे। मेलो हिकु आहे झमेला अनेक आहिनि। त मेले में रहो त झमेला समाप्त थी वेंदा। बाबा चवनि था सदा मेले में रहो त झमेला समाप्त थी वेंदा। हाणे त संपन्नता जे प्रालब्धी भव। हाणे त संपन्नता जे प्रालब्धी भव। अल्पकाल जी प्रालब्ध खे समाप्त करे संपूर्णता जी संपन्नता जी प्रालब्ध खे अनुभव में लायो। अल्पकाल जी प्रालब्ध खे समाप्त करे संपूर्णता जी संपन्नता जी प्रालब्ध खे अनुभव में लायो। अल्पकाल जी प्रालब्ध खे समाप्त करे संपूर्णता जी संपन्नता जी प्रालब्ध खे अनुभव में लायो। अच्छा अहिड़ा बाप समान सदा बाप जे मिलन मल्हाइण जे झूले में झूलण वारा पाइणो हुयो व पाए वरितो। अहिड़ी सर्व प्राप्ति स्वरूप सदा हर संकल्प बोल कर्म में जी हुजूर और जी हाजिर करण वारा हर संकल्प हर बोल हर कर्म में सदा जी हुजूर और जी हाजिर करण वारा अहिड़ी सर्वश्रेष्ठ आत्माएं के साकार द्वारा आकार द्वारा मिलन मल्हाइण वारे देश विदेश के सर्व ॿारनि खे
बालक सो मालिक खे, बाप जो मालिकम सलाम व याज्ञा। साकार और आकार वारा मिलन मल्हाइण वारे, देश विदेश जे सर्व ॿारनि खे, बालक सो मालिकनि खे, बाप जो मालिकम सलाम और याज्ञा। साथ साथ सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे नमस्ते भी आहे। प्राण अव्यक्त बाप दादा जे मधुर मुलाकात पार्टियुनि सां गॾु। कर्नाटका जोन सभी सदा साक्षी स्थिति में स्थित आयो। हर कर्म कंदे हुए साक्षी, जो साक्षी थी कर्म कंदा आहिनि उन्हनि खे स्वतः ही बाप जे साथीपन जो अनुभव थींदो। साक्षी मतलब बाबा सां गॾु हर ॻाल्हि खे ॾिसूं असां, अकेलो न ॾिसो। सम्झो कोई आवाज़ अचे थी जोर जोर सां, तव्हां अकेला ॿुधंदव त तव्हांखे लॻंदो अलाए छा थी वियो, बाबा अलाए ॾिसो त कहिड़ी कहिड़ी आवाज़ूं थी अचे। अगरि कोई दृश्य आहे, अकेलो न ॾिसो, बाबा सां गॾु ॾिसो, त तव्हांखे हुन में अलॻि ई अनुभव थींदो, सम्झ ईंदी, साथीपन जो अनुभव भी थींदो। साक्षी न त बाप भी साथी न, इन करे सदा साक्षी अवस्था में स्थित रहो। साक्षी अवस्था मतलब बाप जे साथी थी करे हर हिकु दृश्य के ॾिसो। देह जे भी साक्षी न, देह के भी है न साक्षी थी करे ॾिसो। जॾहिं देह जे संबंध और देह सां साक्षी थी वेंदा आहियो त स्वतः ही हिन पुराणी दुनिया सां साक्षी थी वेंदा। जॾहिं देह जे संबंध और देह जे साक्षी ठही वेंदा आहियो त स्वतः ही हिन पुराणी दुनिया सां साक्षी थी वेंदा आहियो। त देह जे संबंध ऐं देह सां साक्षी थी वेंदा तो ऑटोमेटिकली पूरी दुनिया से साक्षी थी। बाबा जे साथ साथ बाबा सां गॾु इन देह खे ॾिसो, बाबा सां गॾु देह जे संबंधनि खे ॾिसो त तव्हांखे लॻंदो जीअं मां अलॻि ई आहियां। शिव परिवार जो चित्र ॾेखारींदा आहिनि, ॾिसो ॾाढो सहज आहे। ॾिसो मंदिर में, राधे कृष्ण जे मंदिर में या शिव परिवार जो जेको मंदिर हूंदो आहे, शिवलिंग जे आसपास जो पार्वती, शंकर, गणेश, कार्तिकेय सभु हूंदा आहिनि। उन्हनि खे त पतो आहे शिव शंकर हिकु आहे, लेकिन शिव अलॻि आहे, शंकर अलॻि आहे, पार्वती अलॻि आहे, गणेश, कार्तिकेय, नंदी। त ॾिसो जेका माण्हू इहे देवी देवताउनि खे ॾिसंदा हूंदा वो खुद के केॾो अलॻि सम्झंदा आहिनि। उहे सोचे बि न सघंदा आहिनि भक्त की असां हिननि सां गॾु रही सघंदा आहियूं। मतिलबु उन्हनि जी जेकी दास दासी हूंदी आहे न, उहो बि ख़ुदि खे न सम्झी सघंदा आहिनि। उहे बि सोचंदा आहिनि की हिननि जी दासी आहे। कॾहिं कोई भगत ईअं सोचे न सघंदो कि मां बि हीअं ठहां। उहो चईंदो बसि मूंखे हिननि जे चरणनि में जॻह मिले। त ख़ुदि खे ईअं साक्षी थी वञो, जीअं मां शिव बाबा सां गॾु आहियां, ब्रह्मा मां सां गॾु आहियां, त मां उन्हनि सां गॾु वेठी आहियां, इहे दुनिया खे ॾिसां थी। त तव्हांखे बि माण्हू हुन नज़र सां ॾिसंदा जीअं असांजी न आहे, इहा अलॻि ई आहे। जीअं असां भॻवान जे फैमिली जा थी वियासीं, इहे थी विया साक्षीपन जी स्थिति। त भॻवान जी फैमिली, त साम्हूं अगरि भॻवान जी अॻियां कोई विढ़ंदो त भॻवानु छा कंदो? शांती जी देस ॾींदो। अगरि भॻवानु हेठि बि हूंदो त बि उन्हनि खे छा चईंदो? लड़ो न, लड़ो न, है न?
भगवान जे लाइ त सभी सही है, सभी पंहिंजो पार्ट एक्यूरेट ॿुधाइनि है ना। तो साक्षीपन की स्थिति की धारण करो, इसलिए वे संपर्क में ईंदे हुए सदा न्यारा ऐं सर्व सां न्यारा भी रहो। ॾिसो राधे कृष्ण जेका देवी देवता जी मूर्ति हूंदी आहे, सभिनि खां न्यारा भी आहिनि, सभु कुछ ॾिसनि भी था, उन्हनि जे लाइ त ॾिसनि था न, सभिनि सां ये भगवान वेही असांखे ॾिसे थो, असां सां कीअं बुरो थिए थो, पर ये चुपचाप वेठो आहे, कुछ करे ई नथो, त बि उनखे प्यार कंदा आहिनि, उनखे चवंदा आहिनि तव्हां दुख ॾिनो, उन्हनि खे प्यार कंदा आहिनि, है न। त बाबा असांखे चवनि था कि ईअं थियो, जीअं मूर्ति हूंदी आहे न, ईअं थी वञे, तव्हांखे ज़रूरत पए त बाबा जी यादि में रही करे उन्हनि खे कोई डायरेक्शन ॾियो, कुझु चओ, त हलंदे फिरंदे ईअं ई कर्म कंदा हलो। इसलिए वे संपर्क में ईंदे हुए सदा न्यारा ऐं प्यारा। ये स्टेज सहज योगी जो अनुभव कराएंगे, तो सदा साक्षी इनके चइबो आहे, साथ में रहंदे हुए भी सदा निर्लेप, कोई भी प्रकार जो लेप शेप न, मतलब त ॾिसो माण्हू साथ में रहंदा आहिनि त माण्हुनि खे ॾिसंदे हुए क्रोध भी ईंदो आहे, त लोभ भी ईंदो, त मोह भी उत्पन्न थींदो, है न। लेकिन असां बाबा सां गॾु सभु कुझु ॾिसंदासीं, जुड़ंदासीं त कॾहिं किथे क्रोध न ईंदो, कॾहिं कोई विकार जी बदबू न ईंदी, संकल्प न ईंदो, सदा निर्लेप। आत्मा निर्लेप न, लेकिन आत्म अभिमानी स्टेज निर्लेप, अर्थात माया जे लेप व आकर्षण सां परे। आत्मा निर्लेप न आहे, आत्मा ते त लेप शेप चढ़ंदो आहे न, लेकिन अगर आत्म अभिमानी स्टेज हूंदी न त असां निर्लेप न ईंदासीं, त असांखे कोई लेप शेप न चढ़ंदो, अर्थात माया जे लेप शेप व आकर्षण सां परे रहंदासीं। न्यारो अर्थात निर्लेप, न्यारो मतलब निर्लेप, तो सदा अहिड़ी अवस्था में स्थित रहंदा आहियो, तो सदा अहिड़ी अवस्था में स्थित रहंदा आहियो, सदा ही निर्लेप, कहिड़े भी प्रकार जी माया जो वार न थिए, कहिड़े भी प्रकार जी माया जो वार न थिए, सदा निर्लेप। पाप ते बलियारी वञण वारा माया जे वार सां सदा बचल रहंदा, जेका बाबा ते बलियारी वेंदा आहिनि उहो माया जे वार सां सदा बचल रहंदा। बलियारी वारनि ते कॾहिं भी वार थी न सघंदो, त ईअं आयो न, जीअं फर्स्ट चांस मिलियो वैसे ही बलियारी और माया जे वार सां परे रहण वारा, परे रहण में भी फर्स्ट चांस न मिलो। ये ना फर्स्ट सीज़न जी मूवी आहे, त जंहिंखे फर्स्ट चांस मिलियो हूंदो अचण जो तव्हांजे मधुबन, त बाबा चवनि था जीअं तव्हांखे फर्स्ट चांस मिलियो न, ईअं ई बलियारी और माया जे वार सां परे रहण वारा। फर्स्ट जो अर्थ ई आहे फास्ट वन, त इन स्थिति में सदा फर्स्ट, सदा खुश रहो, सदा खुश नसीब रहो। अच्छा,
ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। जीअं बाप जे गुणनि जो वर्णन कंदा आहियो, वैसे स्वयं में भी उहा सर्वगुण अनुभव कंदा आहियो। जीअं बाप ज्ञान जा सागर आहिनि, सुख जा सागर आहिनि, वैसे स्वयं खे भी ज्ञान स्वरूप सुख स्वरूप अनुभव कंदा आहियो। हर गुण जो अनुभव सिर्फ वर्णन न, लेकिन अनुभव आहे। हर गुण जो अनुभव सिर्फ वर्णन न करो, लेकिन अनुभव करो। जॾहिं सुख स्वरूप ठही वेंदा त सुख स्वरूप आत्मा द्वारा सुख जी किरणियूं विश्व में फैलाईंदा। ये अनुभव करो, मेरा खुद सुख जो अनुभव करो। हर ॻाल्हि में मां सुखी आहियां त असां द्वारा पूरे विश्व में सुख जी किरणियूं फैलियूं। जी मास्टर ज्ञान सूर्य आयो त जीअं सूर्य जी किरणियूं सॼे विश्व में वेंदियूं आहिनि, वैसे तव्हां ज्ञान सूर्य जे ॿारनि जी ज्ञान सुख आनंद जी किरणियूं सर्व आत्मा ताईं पहुचंदियूं। अगर असां हुन स्थिति जो अनुभव कंदासीं, सदा सुख स्वरूप रहंदासीं, आत्म अभिमानी रहंदासीं, बाबा खे यादि कंदासीं, हिन हर गुण जो अनुभव जीवन में कंदा रहंदासीं, आत्म अभिमानी स्थिति में सिखी करे, त वो वाइब्रेशन पूरी दुनिया में फैलंदा। जेतिरे ऊंची स्थान स्थिति ते हूंदो, ओतिरो चारों ओर स्वतः ही फैलंदा ही रहंदा। त इहा अनुभवी मूर्त आहियो। ॿुधणु ॿुधाइण त ॾाढो थी वियो, हाणे अनुभव खे वधायो। ॻाल्हाइण अर्थात स्वरूप है, ॿुधण अर्थात स्वरूप है। कुछ भी चओ त उन स्वरूप में सिखी करे चओ। कुछ भी ॿुधो, कंहिंखे ॿुधायो त उन स्वरूप में। जीअं असां कंहिंखे चऊं था कि तव्हां शांत आत्मा आहियो, त भई वो शांति की स्थिति असां भी त अनुभव करो उन समय। कंहिंखे कहिड़ो भी दुख आहे, वो समझो अगर मूंखे भी अहिड़ो दुख हुजे त मां उन समय कीअं शांत पंहिंजे मन खे कंदा। पहिरियों असांखे जीअं ॾिसो कैंसर जो अगर कोई डॉक्टर हूंदो त हुन कैंसर जी बीमारी हुनखे त न थी, लेकिन हुनखे अनुभव आहे कीअं कैंसर में सूर थींदो आहे, कीअं तकलीफ़ थींदी आहे, कीअं ये दवाई हिन ते असर कंदी। या असां कंहिंखे चऊं था भई तव्हां शांत आत्मा आहियो, कोई दुख तव्हांखे कोई दुख तो ॿुधाए, तव्हां चओ न शांति करो, कीअं करे? अगर तव्हां सोचो अगर उहो दुख मूंखे हुजे हा त मां हुन समय कहिड़ो पॉइंट बुद्धि में रखा आहियां, हुन समय मां कीअं शांति जी स्थिति जो अनुभव करा। तॾहिं त वो वाइब्रेशन फैलंदा न, तॾहिं वो साम्हूं वारे खे अनुभव थींदो। टी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सदा ख़ुशी जे खज़ाने सां खेॾण वारा आहियो न। ख़ुशी भी हिकु खज़ानो आहे, जे खज़ाने द्वारा अनेक आत्माउनि खे मालामाल ठाहे सघंदा। अॼुकल्ह विशेष हिन खज़ाने जी आवश्यकता आहे। ॿिया सभु आहिनि, लेकिन ख़ुशी न आहे माण्हुनि खे। तव्हां सभिनि खे त ख़ुशी जी खान मिली आहे, अनगिनत खज़ाना मिलिया आहिनि। ख़ुशी जे खज़ाने में भी वैराइटी आहे। कॾहिं कंहिं ॻाल्हि जी ख़ुशी, कॾहिं कंहिं ॻाल्हि जी ख़ुशी, कॾहिं बालकपन जी ख़ुशी कि मां बाबा जो बालक आहियां, कॾहिं मालिकपन जी ख़ुशी। केतिरे प्रकार जी ख़ुशियुनि जा खज़ाना मिलिया आहिनि। उहो वर्णन कंदे उहे ॿियनि खे भी मालामाल ठाहे सघंदा आहियो न। त इन खज़ाननि खे सदा क़ाइमु रखो, सदा खज़ाननि जा मालिक भी ठहो। मालिक स्थिति में सिखी करे रहंदा त ये खज़ाना तव्हांजो ऑर्डर भी मंदा। सदा बाप द्वारा मिली हुई शक्तियुनि के कार्य में लगायो।
बाबा तव्हांखे शक्तियूं ॾिनी अथई, हाणे सिर्फ़ु उन्हनि खे कार्य में लॻायो। सिर्फ़ु मिलियो आहे हिन में ख़ुशि न रहो, लेकिन जो मिलियो आहे उहो स्वयं जे प्रति, सर्व जे प्रति यूज़ करो। तव्हां मालामाल अनुभव कंदो, है न। असां त शांत आहियूं, सुखी आहियूं, शक्तिशाली आहियूं, लेकिन ॿिया कीअं हुन स्थिति में बि शांत, सुखी, शक्तिशाली, आनंद जो अनुभव करें। सो दुनिया में केॾी प्रकार जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां हुन ॻाल्हियुनि खे ॿुधंदे हुए सोचो, अहिड़ी स्थिति में असां शांत कीअं रही सघंदा आहियूं। पोइ उन्हनि खे बि वाइब्रेशन पहुचो। चौथी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सभु वरदानी आत्मायूं आहियो न। हिन समय विशेष भारत में कंहिंजी यादि हले थी, वरदानी आत्माउनि जी। देवी अर्थात वरदान, देवियुनि खे विशेष वरदान जे रूप में यादि कंदा आहिनि, हा। हाणे नवरात्र ख़तमु थिया त अहिड़ो महसूसु थींदो आहे कि असां यादि करूं था, अनुभव थींदो आहे। भक्तनि जी पुकार महसूसु थींदी आहे, या सिर्फ़ु नॉलेज जे आधार ते ॼाणंदा आहियूं। हिकु ॼाणण आहे, ॿियो अनुभव थियणु त अनुभव थींदो आहे न। वरदानी मूर्त ठहिण लाइ विशेष कहिड़ी ॻाल्हि खपे? तव्हां सभु वरदानी आहियो, त वरदानी जी विशेषता छा आहे? उहो सदा बाप जे समान ऐं समीप हूंदा। जेकी वरदानी आत्मायूं हूंदियूं न, मतिलबु ॿियनि खे वरदान ॾियण वारी, उहे सदा बाप जे समान ऐं समीप हूंदा। अगरि कॾहिं बाप समान न, लेकिन स्वयं जे पुरुषार्थी खे वरदानी न चईंदासीं। अगरि असां पुरुषार्थी आहियूं त असां ॿियनि खे वरदान कीअं ॾेई सघंदासीं? श्री बाप पुरुषार्थ थोड़ी कंदा आहिनि, लेकिन सदा संपन्न स्वरूप आहे। त हाणे तव्हां बि सोचो, रोज़ बाबा असांखे वरदान ॾींदा आहिनि न कि हाणे संपन्न आहे। रोज़ सुबुह जो सोचो, विच विच में सोचो, मां संपन्न आत्मा आहियां बसि, त तव्हां वरदानी थी वियो। अगरि पुरुषार्थ कंदा हो त पुरुषार्थी त नंढा ॿार बाप समान थोड़ी आहिनि। समान अर्थात संपन्न। ये सदा समान रहण वारा, सदा वरदानी भी हूंदा, उन सभिनि खे वरदान भी ॾेई सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।